भगत त्रिलोचन ऐं भगत नामदेव चंदा चंदा काश बंदा तुझी सुरत अड़े तरीके से परमात्मा से जुड़ी वने जड़े तरीके से एक बार जी पतंग उड़ाइण में होंगी है। एक बार जी छामे सासंग जी पतंग उड़ाइण जहाँ पतंग उड़ाइंदो न भगत त्रिलोचन ऐं भगत नामदेव पाण में हाल वाल कंदा वेठन। भगत नामदेव भगत त्रिलोचन के दोस्त के समझाए तो चेतो परमात्मा में काश तू जो चित्त अड़े तरीके से लगे वने जड़े तरीके से पतंग उड़ाइण वाले जो चित्त धागे में होंदो चेता आनीले कागज काटीले गूंडी काश मते भरमीले पंच जना से बात बतौआ चीत सो डोरी राखीले। चंदा एक बार पतंग उड़ाइंदो पर अकेलो छत ते न उड़ाइंदो 7-8 यार पंजा दोस्त मित्र संगी साथी गड बीठा हूंदा आहिनि सासंग जी। बसंत जी हाणे मौसम जी ईंदी न तो वो 7-8 बार पाण में दोस्त छत ते चढ़ी वेंदा आहिनि पतंग उड़ाइण जे लाइ। अकेलो न उड़ाइंदो 7-8 यार बीठा हूंदा आहिनि पाण में। पोइ जंहिं पतंग उड़ाइंदा आहिनि न पोइ को दोस्त ॻाल्हाईंदो चवंदो जल्दी कर ढेर ॾे ॿियो चवंदो जल्दी कर धागो ख़तम थियण वारो थी। पोइ दोस्त ख़बर छा चवंदो आहे जेको पतंग उड़ाए थो उहो चवंदो जल्दी कर मुझे कमरे में वञ फलानी जगह ते धागो पियो थी पोइ तो अची करे जोड़े छॾेसि न त मुंहिंजो धागो ख़तम थी वञे। एतिरे में हेठो मां सर कंदी त पुट खोड़ केॾी वटे छॾ दोस्तनि यारनि खे हाणे अच तुंहिंजी रोटी थधी थिए थी अच रोटी खा अची करे तुंहिंजे लाइ गरम गरम रोटी तयारु कंदी आहे कई आहे। पोइ ख़बर त मां खे उतो ई रड़कंदो आवाज़ ॾींदो चवंदो माता मुंहिंजी रोटी ढके रख मां हाली पतंग उड़ायां थो मुंहिंजी पतंग आसमान में लॻी पई आहे मुंहिंजी रोटी ढके रख जंहिं महिल मां लवां त न पोइ आराम सां खाई वठंदमि थधी भले थी वञे। सतनाम हाणे पतंग आसमान में पतंग आसमान में सभिनी यारनि दोस्तनि खे चए थो ॻाल्हाए थो उन्हनि सां कोई चए थो ढेर ॾेस कंहिंखे चए थो धागो खणी आ मां सां ॻाल्हाए थो चए थो मुंहिंजी रोटी ढके रख पर हुन ॿार जो चित कंहिंमें आहे चित कंहिंमें आहे पतंग में चित सॼो हुन धागे में आहे त काश कोई अहिड़ो पतंग इन धागे जे विच में न अची वञे जो मुंहिंजी पतंग सॼी ज़ाया थी वेंदी उॾरी करे ॿिए कंहिंजे घर हली वेंदी। सतनाम भगत नामदेव भगत त्रिलोचन ये उदाहरण ॾियनि था तमामु प्यारियूं जेके असांजे घर में सम्झ में अचनि। ॿी उदाहरण आख़िरी उदाहरण ॾियनि था उहा कहिड़ी चवंदा हिकु मां ॿार खे जनम ॾींदी आहे न त काथे काथे सिंगल फैमिली हूंदी आहे हिकु ॿार हूंदो आहे हिकु माउ हूंदी आहे ऐं हिकु हुन ॿार जो पिता हूंदो आहे। पिता जंहिं महिल वेंदो आहे कम ते माउ वेचारी अकेली हूंदी आहे उहो सोचंदी आहे त हाणे ॿार मुंहिंजो आहे खीर ते हाणे के कोई संभाले तो मां झटकड़ी किचन जो जेको आहे जो रोटी करे वठां ॼाण मुंहिंजे सिर जो साईं आहे रोटी घुरंदो कमरनि जी सफ़ाई करणी आहे फर्श जी सफ़ाई करणी आहे वढ पक जो सामान पियो आहे सॼो तयारु करिणो आहे पर गोदी में हूंदो हुनजो ॿार गोदी में हूंदो हुनजे छा हूंदो आहे ॿार जेको खीर ते हूंदो आहे छा कंदी आहे उनखे खीर ॾेई करे निंड कराईंदी आहे। पहिरियों निंड कराए पोइ पुराणे ज़माने ॾिठो पींगो ठाहींदा हुआ जॾहिं चारपाई हूंदी न खट चारपाई पोइ पींगो कीअं ठाहींदा हुआ गमछो ॿधाए साइड में कपिड़ो पोइ जॾहिं ॿार पंहिंजे ॿार खे माउ जेको आहे न पंहिंजे ॿार खे सुम्हाए करे निंड कराए खीर ॾेई आराम सां खणी करे उन गमछे जे अंदरि सुम्हाए छॾी पोइ गमछे खे हल्को धिको ॾेई छॾी ताकी पींगो लॾे पोइ उथंदी वेचारी कमरनि जी सफ़ाई कंदी फर्श ॿुहारी कंदी हुई किचन जो सामान कंदी हुई किचन जो रोटी वग़ैरह तयारु कंदी हुई घर जो कमकार फर्श जी सफ़ाई करे कमरनि जी सफ़ाई करे पर